भाजी भी निकरी हुआ ही असांजे वकील जी जेके आहे इन्हनि मतिलबु ऐसे अलकरन ज़ख़्मी करे बांह भञी विधी आहे जेके सीरियस कंडीशन में हॉस्पिटल नहीं हो पियो वञे। बस सही है हाणे हलो केतरा ही वकील ज़ख़्मी थी पिया आहिनि। दोस्तो तव्हां ॾिसो था पिया ही वकील बरो में एतिराज करण लाइ जॾहिं सखर टूल प्लाज़ा वटि पहुता त ही जेके वर्दी पोश हलकार उन्हनि सां विड़ी पिया।